जी नाज़रीन, ख़बर शामिल कयो था। कराची खां 10 महीना अॻु प्यार जो परणो कंदड़ प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ सहाफ़ियुनि वटि पहुची वियो। प्रेमी जोड़ी रोशना धी हाजी शाह ऐं इमाम बख़्श वलद मुराद चांडियो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां सिटी कोर्ट कराची में निकाह कयो आहे। निकाह करण बैदि रोशना जा वारस असांजी जान जा दुश्मन थी पिया आहिनि। हुननि कंहिं तरीक़े सां असांखे अलॻि करे छॾियो। मुसलमान रोशना जो चवणु हो त मुंहिंजे वारसनि मूंखे पाण वटि क़ैद करे मुंहिंजो ॿार बि ज़ाया कराए छॾियो। हाणे विजय वठी घरां निकिरी पंहिंजे मुड़ुस वटि पहुती आहियां। असां ॿई ज़ाल मुड़ुस जान बचाइण लाइ दर दर जूं ठोकरूं खाइण ते मजबूर आहियूं। संदसि चवणु हो त असां गॾु रहणु चाहियूं था। असांखे अगरि हाणे अलॻि कयो वियो त ख़ुदकुशी करे छॾींदासूं। मुसलमान रोशना जो चयो त मुंहिंजे माइट हैदर शाह, अब्दुल करीम शाह, बाबू शाह, मोहम्मद अयूब ऐं ॿियनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हू कंहिं बि वक़्तु को बि नुक़सानु पहुचाए सघनि था। हिननि IG सिंध इंसानी हक़नि जे तंज़ीम समेत वस वारनि खे अपील कई त खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं हू सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघनि।